सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन करे जेतिरा ई इंसान आहियूं असां पंहिंजो पाण खे ॾिसंदासीं, असांजी हिकिड़ी चाहत ज़रूरु हूंदी आहे त असांखे नेम जे वक़्तु कोई ख़्यालु न अचणु खपे। उन वक़्तु असांखे शांत हुजूं, बहितर हुजूं, चङा हुजूं, कोई ख़्यालु न अचे। माना इहो असांजे अंदरि जो आवाज़ु आहे त मां अंदरि में साफ़ हुजणु खपा, अंदरि मुंहिंजो अंदरि शुद्ध हुजणु खपे। मां विकारनि में, वीचारनि में, ग़लति ख़्यालनि में, गिला में, निफ़रत में, साड़ में नथो पवणु चाहियां। इहा हक़ीक़त असांजी इंसानियत जी ऊचाई आहे, पर असां उन तरफ़ थोरो वधो, थोरो अॻिते अचूं। ऐं उन वधण जे लाइ असांखे सचे साईं सम्झायो त जॾहिं नेम कयो पंहिंजो पाण खे साफ़ कयो। जॾहिं हिकिड़ो शख़्स सचे साईं ॾे आयो, चए साईं मूंखे ख़्यालु वीचार ॾाढो सतंदा आहिनि, मां कंदो बि सभु सां सही आहे, लेकिन मूंसां कोई सही न आहे हलंदो। ऐं इंसान जेको पंहिंजो पाण खे सही सम्झी करे वेही रहंदो आहे, हक़ीक़त में उहो ग़लति ऐं ग़लति ई कंदो आहे। इहा असांखे यादि रखणु खपे। छाकाणि सही सम्झण खां पोइ मां त ठीकु आहे, बाक़ी कुझु आहे ई न। ऐं सही सम्झणु हक़ीक़त में पंहिंजो पाण खे शुरूआति में थोरो सही कंदो आहे, अॻिते हली करे ग़लती ते ग़लती कंदो आहे, पतो ई कोन्हे पवंदो त मां त ठीकु कंदो पियो आहे। पोइ जीअं हिकिड़ी कहाणी आहे न, भई हिकिड़े भॻवान जी तपस्या कई, पोइ हुनखे जॾहिं दर्शन थियो त भॻवान खे चई साईं भई मां बिल्कुलु शुद्ध हुजां, साफ़ हुजां, मूंखे कुझु बि न हुजे। इहो तो तूं पंहिंजो पाण खे सही रखंदे त सही थींदे। चइसि पोइ हाणे मूंखे अहिड़ो कुझु ॾे जीअं मूंखे ख़बर पवे त मां कहिड़ी सही कंदो पिया, ग़लति कंदो पिया। जीअं मूंखे पतो पवंदो त बसि पोइ मां पंहिंजो पाण खे सही करे छॾींदो। ऐं चुसि ठीकु आहे। उन्हनि खे हिकिड़ो थेलो ॾिनो, बोरो ॾिनो, चए थी इन में तूं पंहिंजो नालो जंहिं महिल खणी करे पुछंदे की पंहिंजो पुञ ऐं पाप सभु ॾिसण में ईंदा, मां कहिड़ा पुञ कया आहिनि, कहिड़ा पाप कया आहिनि, कहिड़ी चङाई कई आहे, कहिड़ी बंदाई कई आहे। नहीं चयो बसि मां त रोज़ु ॾिसंदुमि पियो मुंहिंजा कहिड़ा ॾींहं। ऐं वरी ख़्यालु आयुसि, चइसि ॾिसो मां त पंहिंजो पाण खे ठीकु करां, बहितर कयां, पर मुंहिंजो ख़्यालु त हर को चङो थिए। इन करे के ॿिए खे बि कंहिंजो चङाई मंदाई जो पतो पवे त ॿियो बि चङो थिए। ऐं चयो ठीकु आहे, इहो ई थेलो थी। इनखे वरी उबतो करे रखंदा आहिनि, जंहिंजो नालो खणे वरी उनजा पुञो पाप ॾिसण में ईंदा, तोखे पतो पइजी उनखे बि सिधो करे छॾिजांइ। हाणे हू चयो ठीकु आहे। हाणे हर रोज़ु जंहिं महिल सुबुह जो उथे थेले खे ॾिसे, चए मां जेको आहे कहिड़ा पुञ कया आहिनि, कहिड़ा पाप कया आहिनि, पोइ पुञ करे ॾिसण में चएसि पाप करे वरी उहे बि थोरो ॾिसण वरी पंहिंजो पाण खे सुधारे करे ठाहे छॾे, ठीकु आहे। ईअं हफ़्तो 15 ॾींहं जेको महीनो 2 जेके गुज़रिया पंहिंजो पाण खे ॾिसे पियो। हिकु ॾींहुं ख़्यालु आहे यार मां त पंहिंजो पाण खे रोज़ु ठाहींदो आहियां, बहितर कंदो आहियां, लेकिन जेके ॿिया मुंहिंजा दोस्त पाड़े वारा साथी माइट आहिनि उहे बि चङा हुजनि। उहो थेले खे उबतो करे वरी ॾिठे, चवणु जेको आहे फलाणे जो कीअं आहे, जंहिंजो नालो खणे उनजा पुञो पाप चङा जे बाद ॾिसण में वरी खे चवे यार मां भॻवान जी तपस्या कई आहे, इन करे उन चयो आहे त पुञो पाप ॾिस, मां पंहिंजो पाण खे साफ़ु कंदो आहियां, मां चवंदो आहियां तूं बि चङो थी। इन करे तुंहिंजा एतिरा पाप वधिया पिया थी, इन करे थोरो चङो कर। हर कंहिं चयो ठीकु आहे, वरी थोरो पाण खे सही करे। वरी कोई चए यार छॾ, पोइ ॿी चई ॾींहं खां पोइ वरी पंहिंजो ॾिसे, वरी थोरो थिए सही करे छॾे। हफ़्तो 15 ॾींहं गुज़रिया करे पंहिंजो छॾे न चढ़ मूंखे चङाई करणी आहे। ऐं पोइ कॾहिं कंहिंजो नालो खणे, कंहिं महिल कंहिंजो नालो खणे, वरी उन ॾे वञे अदा तो एतिरा पाप वधी विया थी, एतिरो करी पंहिंजो पाण खे ठाहे हरू भरू ॾुखियो थींदे। पोइ हर कोई हिकु ॿ दफ़ा ॿुधे यार छा मूंखे पंहिंजो कमु बि करणु ॾे। ऐं पोइ हाणे कोई करे कोई न करे, तव्हांजो ॿिए खे चवे यार मां चयो त मां एतिरा पाप कए थिए, पोइ बि ॿुधण लाइ तयारु कोन्हे, अॻिते लोड़ींदो ई थींदो। तव्हांजो हुनजी गिला हुनखे, जंहिंजो नालो खणे हुनजी हुनजे हुनखे चए मां त कुझु कंदो ई पियो न, मां त हुनखे चङी सलाह पियो ॾींदा हुनजो करे तव्हांजो सॼो गिला जो घांघो बणिजी वियो।
हिकु हिकु जी गिला करे, हिकु हिकु जी सार करे, हिकु हिकु लफ़्ज़ ॻाल्हाए हुनजी हुनखे हुनजी गए। ऐं ओचितो हिकिड़े ॾींहुं ख़्यालु आयुसि, जे मां त को पाप कयो ई न आहे, मां सभिनी खे चङाई कई आहे, पर पंहिंजो थेलो ॾिसां सही, उहो जीअं थेलो सुबुह कयईं ऐं पंहिंजो नालो खयईं तो थेलो ई फाटण ते अची वियो, एतिरो पापनि सां भरिजी चुको। हुनजी गिला, हुनजी शिकायत, हुनजा लफ़्ज़, सॼो गिला जो घांगो भरिजी वियो जेको बि हुयो। सो हक़ीक़त में इहा हालत असां सभिनी जी हूंदी आहे। असां पंहिंजो पाण खे सही सही न सघूं, ॿियो ग़लति आहे, ऐं ॿिए जो ग़लति जो उनजी गिला करे करे उन्हनि सभिनी जा पाप असां पंहिंजो पाण ते खणंदा आहियूं। उनजी गुनाह असां पंहिंजो पाण ते खणंदा आहियूं, छाकाणि त असां पंहिंजो पाण खे ॾिसण जे लाइ तयारु ई न हूंदा आहियूं। मुंहिंजी ग़लती कहिड़ी आहे? जॾहिं त कंहिंखे बि ग़लति ॾिसणु चवणु, हर हिकु में चङाई हूंदी आहे, बहितरी हूंदी आहे, हर को पंहिंजो पाण। अॻु में असां पंहिंजो पाण खे ॾिसूं, बाद में ॿिए खे